नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ क़ाइम, जतोई, वासण, مسمات, जन्नत, जतोई, सरदार, खातून, ख़ालिद हुसैन, साबिर, फिदा हुसैन ऐं ॿियनि प्रेस क्लब में पहुची एहतजाज कंदे दाहींदे चयो त मुंहिंजे पुटनि मुसाफ़िर खाने तां कंहिं बि क़िस्म जो को लो नाहे पटियो। मुखालिफ़ मुहर्रम दोदो, होश मोहम्मद जतोई ऐं ॿिया मुसाफ़िर खाने ते कब्ज़े जा कूड़ा इल्ज़ाम लॻाए जहिड़ो करे पुट माजिद जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल करे माजिद खे गिरफ़्तार कराए ज़ुल्म ज़्यादती कई है। हिननि IG सिंध ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त पुटनि ते दाख़िल कूड़ो केस जी इंक्वायरी करे केस ख़त्म करे पुट खे आज़ाद करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए तरफ़ इल्ज़ाम हेठि आयल धुर पेटे अलफ़ ज़िले दादू जे अॻुवाण ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई मौक़ुफ़ ॾींदे चयो त एहतजाज कंदड़ ख़ालिद जतोई ऐं ॿिया पंहिंजा औरतुनि खां एहतजाज कराए ग़लत बयानी करे पुलिस कार्रवाई खां बचण लाइ ड्रामो करे रहिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।